नाज़िर सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण कार सानी के 18 साल मुकम्मल थियण ते शहीदन की ख़राज अक़ीदत पेश कंदे चयो आहे त 18 अक्टूबर 2007 पाकिस्तान जी जमहूरी तारीख़ जो हिकु कारो पर लाज़वाल बाब आहे। पंहिंजे बयान में शर्जील मेमण चयो आहे त 18 अक्टूबर 2007 ते बेनज़ीर भुट्टो 8 सालनि जी जलावतनी खां पोइ पंहिंजे वतन वापसि आई त मुल्क जे कुंड खुर्श मां लखे माण्हू संदसि इस्तक़बाल लाइ कराची पहुता जिन मथां दहशतगर्द हमलो कयो वियो। सीनियर सूबाई वज़ीर चयो आहे त काफ़िले जी दहशतगर्दी हफ़्ते ऐं दर्जननि कारकुननि जी शहादत खां पोइ बि शहीद बीबी पंहिंजी जदोजहद जारी रखी ऐं पंहिंजे माण्हुनि सां गॾु बीठी रही। शर्जील मेमण वधीक चयो आहे त पीपी जे सभई कारकुननि पंहिंजूं जानियूं कुर्बान करे इहो साबित कयो त जमहूरियत जी राह में का बि कुर्बानी ॾियण खां न किॿायो वेंदो। कार सानेटा शहीद क़ौम जा हीरो आहिनि, संदन कुर्बानियुनि खे हमेशह यादि रखियो वेंदो। राजनिक प्रोबी रवांखे ब्रेकिंग न्यूज़ टियूं पिया त सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण कार साने के 18 साल मुकम्मल थियण ते शहीदनि की ख़राज अक़ीदत पेश कंदे चयो आहे त 18 अक्टूबर 2007 ते पाकिस्तान जी जमहूरी तारीख़ जो हिकु कारो पर लाज़वाल बाब आहे। पंहिंजे बयान में शर्जील मेमण चयो आहे त 18 अक्टूबर 2007 ते बेनज़ीर भुट्टो 8 सालनि जी जलावतनी खां पोइ पंहिंजे वतन वापसि आई त मुल्क जे कुंड खुर्श मां लखे माण्हू संदसि इस्तक़बाल लाइ कराची पहुता जिन मथां दहशतगर्द हमलो कयो वियो। सीनियर सूबाई वज़ीर चयो आहे त काफ़िले ते दहशतगर्द हमले ऐं दर्जननि कारकुननि जी शहादत खां पोइ बि शहीद बीबी पंहिंजी जदोजहद जारी रखी ऐं पंहिंजे माण्हुनि सां गॾु बीठी रही। शर्जील मेमण वधीक चयो आहे त पीपी जे सभई कारकुननि पंहिंजूं जानियूं कुर्बान करे इहो साबित कयो त जमहूरियत जी राह में का बि कुर्बानी ॾियण खां न किॿायो वेंदो। कार सानेटा शहीद क़ौम जा हीरो आहिनि, संदन कुर्बानियुनि खे हमेशह यादि रखियो वेंदो।